खिपरो जे तालुके जे हथोंगे यूसी जे सवे पीपी जियालन इंतज़ामिया पारां 2.5 महीननि खां ॻोठनि में बीठल बरसाती पाणी निकाल न कराइण ख़िलाफ़ एहतजाज कयो। जियालन वॾी तइदाद में गॾु थी बैनर ऐं हथनि में पीपी जा झंडा खणी बांह ते कारियूं पटियूं ॿधी पीपी जे अॻूणे यूसी हथोंगो जे चेयरमैन नूर हसन शर जीलानी जमायत जे ख़लीफ़े राणो समेजो शाहिद हिंगोर जो ऐं ॿियनि जी अॻवानी में सख़्त नारेबाज़ी बाद एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते मुज़ाहिरीन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त चौमासी जी बरसातुनि जे ॿोर जे करे असांजे ॻोठनि इलियास शर ख़लीफ़ो राणो समेजो ॻोठु मोहम्मद हिंगोर जो ॻोठु क़ादिर बख़्श शर समेत यूसी हथोंगो जे केतिरनि ई ॻोठनि में 2.5 महीननि खां 4 खां 5 फुट बरसाती पाणी बीठल आहे, जंहिंजे करे पीअण जो पाणी खारो थी वियो, रस्तनि ते पाणी बीठल आहे, चौपाए माल जो चारो ख़तमु थी वियो, मच्छरनि जो आज़ार वधी वियो। प्राइमरी स्कूलनि में पिणु पाणी बीठल हुजण करे ॿार राति तालीम खां महरूम आहिनि। हिननि जो त इलाइक़े जो हिकु बाअसर पाणी खे लंघ नथो ॾिए, जंहिंजे ख़िलाफ़ दांह कूकनि बावजूदि इंतज़ामिया तोड़े सियासी अॻवाननि पाणी कढाइण में संजीदा न आहिनि। हिननि चिताव ॾींदे चयो त हिकु हफ़्ते अंदरि हथोंगो यूसी जे ॻोठनि ऐं ज़मीननि मां बरसाती पाणी नेकाल कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।